अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून व क़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र वलौ अन्न क़ुरआनन सुय्यरत बिहिल जिबालु औ कुत्तिअत बिहिल अर्ज़ु औ कुल्लिम बिहिल मौता व क़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अस्सियाम वल क़ुरआन यशफ़अआन लिल अब्दि यौमल क़ियामह व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम लिस्साइम फ़रहतानि इंद फ़त्रिही व इंद लिक़ाइ रब्बिही वल ख़ुलूफ़ फ़म्मिस्साइम अत्यब इंदल्लाहि मिनर रीहिल मिस्क व क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार थे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद मोहम्मद जा आशिक डाडिया जो सुबह आशिक रसूल अदो रज़ा व सरमत सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना जो डाडिया सुभान अल्लाह जो हिन साल मदीने वेंदो घणो करे तो मूंसां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरींदो। कल वणे चवनि था तोखे बि वठी हलंदासीं। पैसे वारा मदीने न वेंदा, पैसे वारा दुबई शारजा लंडन अमेरिका मदीने उहे वेंदा जंहिंजी क़िस्मत भली हुजे। मदीने जा आशिक ॿई हथ बुलंद कयो, ॿई हथ कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई या मस्जिद मदीने जी इहो महबूब जो यही मस्जिद यही काबा यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमान हो यही बागे मोहम्मद है। इंतहाई लंबो छोड़ो सफर करे शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जामे अरबिया नाशरुल उलूम मुहम्मदिया साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब जे दावत थे भाऊ फजल रहमान कलवर साहब जे दावत थे मदरसे जे इज्तिमा में जैमें 16 हाफिजन जी दस्तार बंदी आ न था जो सुबह मजो ना है ढाडिया वरी उहे त मुबारक जे लायक हाफिज़त मुबारक जे लायक आलमत मुबारक जे लायक पर सभिनीन का वधीक तहां मुबारक जे लायक जो अज दुनिया जा कम छड़े मोहम्मद जो जिक्र बुधण आया है। मजो ना आए ढाडिया दुकान छड़े आया बंडी छड़े आया ट्रैक्टर जी ट्राली छड़े आया सभई सुभान जे कर हवाले कम्मा कहंजे सभई सुभान कर हवाले कम्मा की तहकीक तस्लीम में लाहे गम वहम पो कादर साणो करम सभई हासिल कंदे हाजत ॾाढा न था जो सुबह जो तो वो थींदो जेको रब चाहींदो। कुरान चाहतो चाहे वमा तशाऊना इल्ला अन यशा अल्लाह मर्जी तुंहिंजी न हलंदी मर्जी उन जी हलंदी जंहिं तोखे पैदा कयो। अञा अञा कुरान चाहतो चाहे वल्लाहु गालिबुन अला अमरे तहांजा सब हीला टुटना अल्लाह जो हीलो बिटाइए झाजो सुभान अल्लाह जो त लतीफ़ का पूछो लतीफ़ सोचे ऋतु सब रहन ऋतु ऋतु माना ता वारी टलू कम तो लहे त पो छोरो परणाई दूसरो कम तो न तो काठन जो अरड़ा कम तो
ऋतु सब रहन अन ऋतु आदो अचन अन ऋतु माना रब जा फैसला रिथ माना तो वारी टल्ला खूह में उछलियो मरी वञे जानी छुटी पई रब जो ता थू अजे तरे मां था उछलियो मां खूह अजे तरे मां कडी मिस्र जो बादशाह बस मजा ना है डाडिया जोर सा वो यूसुफ अलैहिस्सलाम का एकड़ी कोड़ी अची पुछो त तो आरन बाहरन जी खबर दे असा का गिला गलाव ना बाहर बाबे जे बनियो मां मुके सो कोन दिथई उन पोड़े समझो त यूसुफ अलैहिस्सलाम बाहरन दे तबसरो कंदो नबी कियो गिला कंदो चयो आजा मारियो थौस बिड़िया त कपड़ा फाड़या तो खूह में उछलियो थौस तभी यूसुफ अलैहिस्सलाम जेको बाहर ला जवाब दिनो ना वो कुरान में लिखला सुभान अल्लाह जो दफो पढ़ा मजो ना है राजा कुरान जा आश का भैया तबलत कयो भैया तो यूसुफ अलैहिस्सलाम जो जवाब दिया कुरान में लिखला कुरान में लिखला छा चई अन्नज़ शैतान बैनी व बैन इखवती चई यो शैतान फितनो कयो मुजा बाहर चई त शैतान फितनो कयो मुजा बाहर एड़ा तो रही असा सजी रात बाहर जी किला मुझे मौला अली का पूछो अली भा मथे या दोस्त मौला जो जवाब पोड़ी दोस्त पैरियो डाडिया जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया मौला अली जा मुरीद भैया कबूलत कयो जजो हथे हेठा वो कटड़ो जो टाइम केतरो फजर माना मां से क़यामत ही हलो टेम बुधायो त मां स्पीड हुआ वठा हया कयो रब तुझे रिश्तन जो अजा सरस तुझे रिश्तन के बाय छुई असा जा घर छो जड़या असा जे घरन में जेड़ा छो क्या असा जे मुआशरे में तलाक ज्यादा छो असांजे ऑफिसर जी नेता जेको पंहिंजे इदारे में आहे न सॼो ॾींहुं हुनखे कंदा सर 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 हाणे इहो चवंदो मां घर वञा त बि ज़ाल मूंखे चए सर छो चए उहो पटे वारो आहे छा उहो तुंहिंजी ज़ाल आहे तूं घर त घर जो भाती आहे न एटियो आहे छा हेडमास्टर आहे असां मौलवी घर वञूं था न चऊं था त मां उते बि मौलवी आहियां माज़रत सां पीर वेठा आहिनि नाराज़ न थियनि असांजा पीर घर था वञनि न चवनि था असां घर बि पीर न ॾींदी आहे तुंहिंजी मुरीदानी न आहे असां मुआशरे के बाद छॾी आहे नबी से का पूछो या रसूल अल्लाह कायनात में भलो केरा सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मजो ना है डाडिया मदीने वाले जा आशिक भैया तबलत कयो भैया तबाया तबा अल्लाह बड़े वा फजल रहमान बड़े वा मुफ्ती ताहिर या रसूल अल्लाह कायनात में भलो केरा को हिकड़ो तो मौलवी हुजे जो को मुआशरे ते बि ॻाल्हाए आई 12 ना दीन मुआशरो घणा 4 ना दीन पाकता असा चई आने के कोले ते खण पिया
या अय्युहल्लज़ीना आमनु उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा। ईमान वारो इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल जो। जे मस्जिद में मुसलमान है ना, दुकान ते भी मुसलमान हो जो। जे मस्जिद में मुसलमान है ना, पीढ़ी ते भी मुसलमान हो जो। पीढ़ी ते कूड़ शुरू बकरी वठंदो 6000 ला इलाहा इल्लल्लाह मुखे नवे में पईया अरे मां काडी वणा सच्चाई असा व्यापार कर या इबादत हुजूर तो फरमाया अत्ताजिरु सदूकुल अमीर। सुभान अल्लाह। जो हदीस पढ़ा मजो ना है जोर जा कुरान जा इश्क बैयत बुलंद कयो बैयत मुखे कमल घोराए जल से जो उन्वान रखो इस्लाह मुआशरा खड़ा ही रोज़े नमाज ते वायद बुधाए। या रसूल अल्लाह भलो व्यापारी केड़ो आ? फरमायो अत्ताजिरु सदूकुल अमीन मान नबियीना व सिद्दीकीना। क़यामत जे ॾींहुं सच्चो व्यापारी नबियन सिद्दीकन सां गॾु जन्नत ॾे रवानो थींदो। ज़ोर जा व्यापार कौन कयो? अम्मा खदीजा सां माल दिखाऊं वचन वाला आया जो माल ताए पर मालिक का दिया आए तू माल जी व्यापार कंदो आ हुते गिराक मोहम्मद के दबो। या रसूल अल्लाह कायनात में फलो केरा तहज्जुद पढ़ने वारो इशराक पढ़ने वारो फरमाए न न न सही भलो केरा अना खैरुकुम व खैरुकुम ले आले। ये बैठो जी फजर मौलवी न आलम है ता वरी जो बाहर आइंदो न वो मौलवी आ बाकी हे कम दे जो ट्रालियूं भरी अरे कुछ पंजन जो कदर भी कर। हुजूर तो फरमाए ता में फलो दाढ़ी वारो ना पटके वारो ना ता में फलो हुआ जेको पांजे घर भातन सा भलो वाले न था जो। सुभान अल्लाह मजो ना है राजा नबी से घर की हालत ना वो छोकरा वे बम बदल दई को त जल से जेडी ठाईंदा ने स्टेज बिली जलसन ते खर्च न कयो हरू भरू खर्च न कयो जरूरी कयो जेको जरूरी आ न वो कयो बाकी इसराफ आ। कुरान जा चयो कुलू वशरबू वला तुसरिफू जेके मथे वेठा आहिनि सब मुखां भला है खुदा जो कसम पर असा सब दीन जा तालिब असा सब दीन जा मोहताज। हजरत उमर के चाचो सोना उमर तो का कैसर किसरा टुटे हेडो तो जो रब हजरत उमर जे अखिन में गोरा रोई पियो जे अल्लाह बिल इस्लाम या उमर जी इज्जत है मोहम्मद जे कलमे जी इज्जत है। जोर से घर वारी अमर आशा सिद्दीका साइन मोमिनन जी अम्मा पर मैं आशा पानी जो प्यालो भरे ठिकर जो था हाले शरीफ में अञा ठिकर जा खणी आई पानी नबी से फरमायो तू पी सही न ता पियो फरमा न तू पी सही ता पियो फरमा आशा मुझे हुक्म आ पयो तू पियो
असा असा बोल मां बचाया पोतू खाए बोलो ही बचाए असा जे रबियन घरन के आज फरमा आशा मुझे हुक्म अदब का मथे आ पहिरू तू पियो अम्मा सान नबी से के पेश कई फरमाए जाथों पीतो ही ना उते हथ रखो आंगुर रखो तो मां मोहम्मद भी उतों पिया नथा जो सुभान अल्लाह नंढा न वडा ओ घोट की आवारो घर रही है जुड़ता तवा असा साल सा के गालाई ना ये नौकरियां या साबिया गाले कपड़ा इस्त्री कया तई नाश्तो तैयार साल है खुदा जो को समा सालन जा एडा हक थव ये मलाउ ते बुधाया ना सुबाने मानी पान पचाई पर घबरायो ना मुड़सन जा हक भी बुधाईंदुस ये न तो सुबाने ताहारी खट बाईपास ते पई हो एको सी बि वरी घोटकीअ में छड़ा घणा एडा छड़ा आहिनि हिते त ट्रक भरे वञी शुगर मिल ते उछ तॾहिं त उहा मम्मा गोता अमेरिका मां भॻी आहे तॾहिं त बिलावल वयो ना अमेरिका जे सदर के चाचे हेॾे कोयला न मोकिल कोयलो अॻे ई घणो आहे जो इन सां शादी कंदो न हिकड़ो वड्डो फायदो इहो थींदुसि जो इहा पीर कोन पिनाईंदसि ये त असां वारियूं चरियूं न झंड पई हले मूंखे जिन्ना तोखे जिन्ना बस मां मौजू थी मोटी अचा सुभान अल्लाह छो नंढा न वडा असा जी मर्जी न हलंदी मर्जी अल्लाह जी हलंदी तबलीग वाला चवंदा आहिनि भाई अल्लाह से होता है दुकान से नहीं होता खेती बाड़ी से नहीं होता दफ्तर से नहीं होता तिजारत से नहीं होता एक अल्लाह से होता है खाइन पंहिंजो सुमन मस्जिद में असा के मिनतू पिया कन बाहू पिया बदन त भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है इन्हनि सजननि के दिक्कत था ॾियो हाणे थे पियो न मीरपुर में इज्तिमा कराची में इज्तिमा ऐं तबलीग कई पार्टी जो कम न आहे तबलीग नबियन जो कम आहे सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधायां नबियन जा आशिक़ भैया तबलीग कयो भैया तो न या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िल इलैका मिन रब्बिका ए मिठा मोहम्मद तबलीग कर जेको अर्श तां कुरान आयो नथा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे नबी तबलीग कई ताइफ वारन पत्थर आया Allah
नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। चाचुम वो थींदो जेको रब चाही। हिकिड़ो दलील ॾिनमि, हाणे ॿियो दलील थो ॾियां। फिरौन जी नियत कहिड़ी, मूसा पैदा ई न थे। 70,000 बनी सन न बच्चा कुठाई तो मूसा पैदा न थे। रब जो पैदा भी कंदो मां से पालींदो मां से भी तुझे घर। रब तो समझाया खोज की वारा रब छाके जा पांजे दोस्त के दुश्मन जे को ने पियो पालाए। हे मुझा रब खुदा जो कसम। फिरौन तो जेल जाओ मारे बनी सन सब बच्चा कोरा पर मूसा पैदा भी कंदुस पालींदेस भी तू। रब तो सुना तो ही ना है ना। क्यों दलील तो दिया। निमरूद जो हजरत इब्राहिम पैदा न थे। रब जो पैदा भी कंदो मास पर तुझे कमदार जे घर। अबू जहल कुत्ते जी नियत केड़ी त नबी सां के मक्के मां लडाया हिजरत कराए जान छुटे। रब जो अबू जहल कुत्ता तू कुत्ते जे मौत मरदे क़यामत ताईं किरोड़े मोहम्मद जा आशिक पैदा थींदा। नथा जो सुभान अल्लाह। दीन जे दुश्मन जी नियत केड़ी त डॉक्टर खालिद के शहीद करे रत में वेचारे रब दे रवानो क्यों जमीयत मां जान छुटे फजल रहमान मां जान छुटे जो बंदन मां जान छुटे। रब जो खबरदार डॉक्टर जे शहादत का पुमा मां रब जमीयत के 4 चंड लगाए छड़ी। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, नारे तकबीर। अमेरिका जी नियत केड़ी त फजल रहमान के 2024 जे इलेक्शन में पोइते कयो। रब जो खबरदार जरदारी भी फजल रहमान जे दर थे, नवाज शरीफ भी उन जे दर थे, पीटीआई भी उन जे दर थे। सजी दुनिया के मैसेज आ तो पाकिस्तान में सियासत जो सुल्तान आए तो मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। काद जमीयत मौलाना फजल रहमान, काद जमीयत मौलाना फजल रहमान, काद सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो, नारे तकबीर। आने असांजो सदर चीन वेठो आ, बिलावल साहब अमेरिका वेठो आ, पर फजल रहमान के जडे तहरीक हलाइणी हुंदी आ त मोहम्मद जे रोज़े ते वेंदो। नथा जो सुभान अल्लाह। मज़ो ना है। मौलाना के चऊं तू जेका तहरीक हलाए दो कामयाब छो थी वने। मौलाना जो मां अमेरिका न वेंदो आया, मां चीन ऐं रूस न वेंदो आया, मां तहरीक जी एनओसी मदीने वाले मोहम्मद का वठी ईंदो आया। भाई हथ बुलंद करे उलमा के सलाम। नारे तकबीर। उलमा हक, उलमा देवबंद, उलमा हक, उलमा देवबंद, नारे तकबीर। हाणे तहां जो सुपे
सुप्रीम कोर्ट कादियानन के रिलीफ ॾियण जी कोशिश कई त कादियानी तबलीग करे सघनि था, लिटरेचर हलाए सघनि था, मुसलमान जा ईमान ख़राब कंदा। सलाम मौलाना फजल रहमान के जो को बिना नोटिस जे पाण वञी कोर्ट में बीठो। चीफ जस्टिस चयो फजल रहमान तव्हां कीअं आया आहियो, तव्हांखे कोर्ट न घुरायो, जे पंहिंजे लाइ न आयो आहियां, पंहिंजे बच्चन लाइ न आयो आहियां। फजल रहमान कोर्ट में मोहम्मद जी इज्जत लाइ आयो आहे। नारे तकबीर, ताज तख्त खत्म नबूवत, ताजदार खत्म नबूवत, काद जमीयत मौलाना फजल रहमान, काद जमीयत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। तो गुंडा गन मशीन सा इडहे सर विड़ंदई डंडन सा कलकताया अल्लाह टे हस्तियों क़यामत में असा के छडाईंदियूं। घोटके जो एमपीए जो एमएनए जो डिस्ट्रिक्ट चेयरमैन पाण ये पादर हणाईंदा टे क़यामत में छडाईंदा। सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायां नंढा न टे हस्तियों क़यामत में छडाईंदियूं। टे कहिड़ियूं कहिड़ियूं? हिकु मिठो मोहम्मद। असां निंदण कान आहियूं। हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदव? अधु चो हिसो चोथों हिसो? हदीस तो पढ़ा, हदीस ॿुधिया। पाण फरमायूं अला तरज़ा वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, अला तरज़ा वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। मुझो हिकड़ो उम्मती जहन्नम में महाराजी न थींदुसि, सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पोइ राज़ी थी। आदम अलैहिस्सलाम चयो अल्लाह मूंखे बचा, इब्राहिम अलैहिस्सलाम चयो अल्लाह मूंखे बचा, इस्माइल जाने तू जाने, मूसा अलैहिस्सलाम चयो मूंखे बचा, हारून जाने तू जाने, हजरत ईसा चयो मूंखे बचा, अम्मा मरियम जाने तू जाने। पर असांजो नबी चयो अल्लाहुम्मा इन्नी ला असलुका फी नफ्सी, अल्लाहुम्मा इन्नी ला असलुका उम्मी आमिना, अल्लाहुम्मा इन्नी ला असलुका बिनती फातिमा, अल्लाहुम्मा इन्नी असलुका फी उम्मती। ए अल्लाह मम्मा शर्म में झोली पांजे लाइना, अम्मा हलीमा लाइना, अम्मा आमना लाइना, न्याणी फातिमा लाइना, मोहम्मद झोली चली तई पांजे उम्मत जे ला। भैया तबलत करो मदीने वाले के चला। भैया तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। मिठाई छातो चाहे समर जनीन शान। अरे हो तो बेहिमायती तहजो लतीफा लतीफ मुला लतीफ को कोनी मनी दे पिने को मनी दे मां कुरान जो भी हाफिज आया त लतीफ जे रिस्क जो भी हाफिज गाल है ना को कटरू मुसा ना सुंदर की ये वेरी सूफी मानन के गुमराह करना इश्क सानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं इश्क काफर कनो चरिया बिलाल में इश्क आयो मोहम्मद जो त घुमे फर्श थे तो आवाज अर्श न था जो सुभान अल्लाह। सहाबा जा मुरीद भैया तबलत कयो, भैया तबलत खलकत दिस बचायो पाण खे एको कामरेटन खां बियो सूफिन खां। सूफी रुगो शक पैदा कदन अलाए जे कैसा राजी आ, अलाए जे छमे राजी आ।
या सजी तुझी धोखेबाजी या माखे हाने करे कामरे ते चयो नबी से मेराज ते विया मुजो हा जे अकुल त नथो मने मथे गर्मी जा इलाका थध जा इलाका मथे ऑक्सीजन आहे कोन बिना ऑक्सीजन के मानू रही नथो सके ता मुला गालियो केडियो था कयो अकुल ही न मने मुजो तू माजे पेट में घणा महीना रहे जिन्नम मुजो ओडे ऑक्सीजन पिणे मोकली नो जे मोला हेड़ो धक मुजो जे हल दब जाते तू पढ़ी न उते मां हेड मास्टर होयुस रब नबी जो मेराज बुधायो छा चई सुभान अल्लाजी मोहम्मद पान ना आयो रब घोरायो कस जोर से मजो ना है राजा मां न चवा त मां सुबह चाह पी इस्लामाबाद मां पो निकतो आया घोट कियरा चवना हल मुला हेड़ हो कूड़ पर मां चवा मुके शहबाज शरीफ वजीर आजम गंजे घोरायो हो पो हर कोई चवंदो यार मता बिसाए ता जहाज में वियो होछे वरी उतों चाह जो कोप पी वरी चढ़ियो वरी अजी सखर लथो आ एयरपोर्ट ते वरी पाजी गाड़ी में चढ़ी छक रब छातो छे नबी थोरो ही तो छे मां वियो आया रब तो छे सुभान उन रब घुरायो चई आसमान के बिना थंबन जे बिगाड़ियो अकेले रब जा पुजारी भइयो कबूल जज हथ हेठा वो कचरो टे हस्तियों छड़ाई एक मिठे मोहम्मद जी ज़ात सुभान अल्लाह जो तो बुधा बियो केर छड़ाईंदो रमजान अचे वतो रमजान कराची ट्रपी आयो अचे या मोटी वने वो महीनो तवज्जो जा 2 महीना नबी से पाण इंतजार करना नबी से हिना हयाती अला कदे में दुआ न घुरी त मुजी हयाती वदा ये असांजा पोड़ा खंगी 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 खटू छिनी चरियो तब चवंदा ट्रैक्टर खपा बनी खपा घोटकी वारो पिलाट खपा मुके रही में यार खणी हल पा चढ़ी पवा तू चढ़ी केड़ो कश्मीर पता कने मर छड जान खट थे वांदी नबी से जडे रमजान वेझो इंदो ना पुछंदा अल्लाह मां मोहम्मद कदी दुनिया की हयाती तो का न घुरी आ हाने रमजान वेझो आयो आ हाने ये दुआ तो कया है अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब व शअबान व बल्लिगना इला रमजान ए अल्लाह रजब में बरकत दे शअबान में बरकत दे मोहम्मद के तेस्ते न घुराए जा जिस तई रमजान जो चंद्र मोहम्मद पाण से भैया कबूलत करे मदीने वाले के सलाम भैया तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर रमजान में जब रात जो ऐलान थींदो और रोजेदारो अल्लाह जा प्यारो उठो 3:30 थिया बाकी बटे डी था ये सा सुमन दिन होता उठो 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 जा घोट की फीडर टूटो बाबा मुलऊ एकड़ो दफो ऐलान क्यों मस्जिद में बस सुमणी न था दियो को बीमार आ को पोड़ो आ को गैर मुस्लिम वट वटा पान मौलूद आए वनी कमरे में सुनी मां इनके चाहे तो लसी खणी निकलो रे पाड़ी में आजाद रमजान आयो क्या बताऊं जाओ तो वही फूक जी पौंदा काठे में चला लाउड खोले सजे पाड़े जी निंद फटा
मस समाए ने जिक्र करे बार के सुमारियो वरी मुले लाउड खोलियो हजरत उते माई हथ खया रबे ने मुले जो द पेट फाड़े ने भागे जो रे खुदा के शहीद सुमा बाऊ तो बदा जे कलम मां सच तो जवान बना तने न सब मानू उथन था नंढा वडा अमीर गरीब बूढ़ा जवान मर्द औरतों रब आसमान जा दर खोले जदो फरिश्ता घोटके में ट्राकोड़ा पजी गान 3 बजे उठा एसी नथी बने पलंग नथो बने पखो नथो बने ये घोटके वाला छो था पुलिस आया रेंजर्स आया आर्मी आया इनके कई उतारवा मलाइका ता जान रब इनके तुझे रमजान शरीफ उतारो है जोर से केड़ा मुजाहिद अल्लाह जे मेहमान जो इस्तकबाल कदा भैया तो बुलंद करो भैया मुझे टाइम खत्म सब मानू उथन था रब तुझे उथण जे सदके मां रब सॼे साल जा गुनाह रोजा रखजो भला जे बीमार हो का तकलीफ आ शरीयत इजाजत दी आ पर अदब कजो तामरे रोजा तन जे विच में वेही सिगरेट दुखाए एड़ो सूटो हणंदा जो ये पोया सालन शर्मांदू होने बटे साल पहिरियों मां वटि गाॾी कोन्हे पोइ बस में हैदराबाद पियो वञा 6 रोज़ो जे 6 मुंहिंजा सीट ते हिकिड़ो हमरा वेठो हुन सिगरेट दुखायो मूंखे ॾिसी हरू भरू मां वरी कपिड़ो ॾेई छॾियो नक ते मूंखे जे मुला रोज़ो अथई मुंहिंजो हा रोज़ो आहे जे अञा त मटियारीअ में मां माओ खाईंदुमि सड़ंदे त पोइ खाईंदे तूं सड़ंदुमि मां छाला यतीम बार जे अॻियां पंहिंजे ॿार खे ख़र्ची न ॾियो रोज़ा जे अॻियां न ठाहो अञा अॻिते ॿुधायां ॻाल्हायो न था छड़े जे अॻियां पंहिंजे ज़ाल सां भोग ठकाव न कयो मता हुन जो वात न पाड़ी मौलवी ॿुधाईंदा आहिनि पर अधु मसइलो ॿुधाईंदा रोज़ो रखियो से सॼो ॾींहुं उन भूख ते गुज़ारियोसीं चप खुश्क अखियूं पीलियूं रंगो हैड्रो शाम जो दस्तरखाने ते वेठा दे मानी पई आहे शरबत पियो आहे मिल्क रोड पकोड़ा समोसा चप वेठा चटींदा आहियूं शाम जो 5 मिंट रोज़े में हूंदा आहिनि न चप मां पंहिंजा तो चटिया मज़ो तव्हांखे छा लाइ अचे चपन में कोई एॾो करंट हाणे सखर में हिकिड़ो डॉक्टर पैदा थियो आहे उहो चए थो जंहिंखे वात जो फालेज थिए न उहो 2 कम करे या चीकम चबाड़े या चुमियूं जाम ॾे सगरो त घर वञी ॾे मूं जहिड़ो छड़ो काॾे वञे छड़ा वरी चवंदा असां तोखे था ॾेई छॾ हाय जमल रोज़ो खोलियूं था 5 मिंट थिया रब तुझे फरिश्तो वो घोटके वारनि खे ॾिसो खाइनि नथा पीअनि नथा उञ बि लॻी अथनि छो वेठा मलाइका था जा रब हे न खाईंदई न पीअंदई जेसिताईं तूं मोकल न ॾींदई होॾां बांगो बांग थो ॾे रोज़ा इफ़्तार कतो खणे जे थो अल्लाहुम्मा इन्नी लका सुम्तु व बिका आमन्तु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु रब तुझे फरिश्तो रात रोज़े थे उथियो सब ॾोह माफ़ कयोमांसि हाणे रोज़ो खोले थो जेका दुआ घुरंदो मां रब अर्श ते क़बूल कंदोमांसि रोज़े खुलण महिल दुआ क़बूल थींदी आहे ख़ुदा जो कसम त मलाइका लही ईंदा आहिनि मां टाइम कोन्हे न त मां इहा हदीस पढ़ा मलाइका लही रब चयो मलाइको वञो मुंहिंजा रोज़ा त दुआ घुरंदा तव्हां आमीन चओ
असा तमरा रोजे खाना मला दुआ करो ना बेड़ा दाऊं बेटा मुके के लोग कौन मुझे पकोड़ा तो पकोड़ा ना रोज ट्रे शयूं छडाई दियो एक नबी आखिर ज़मा एक बियो 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 कुरान रमजान क्यों कुरान न था जो सुआ हिन उम्मत बि कुरान सां वफ़ा कई खुदा जो कसम हाय खुदा जो हाँ खिदमत मदारस हिन साल विफाक में जिन इम्तिहान ॾिनो आहे न 6 लख खां मथे न था जो सुभान अल्लाह भाई तबलत करो कुरान वारन के सलात भाई नारे तकबीर नारे तकबीर शाने कुरान अज़मते कुरान नारे तकबीर ए मुफ्ती ए आलिमा ए कारी ए मुबल्लिगा ए मुजाहिदा या मदरसे जी खिदमत सी पेक जी माना छाए अग्यों भी बंद त पोयों भी बंद सी पेक आ वो ठाहन पिया चीन जा इंजीनियर केर असारा इंजीनियर कम तो वाली पढ़ाई सीरो स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी करोड़न जी बजट कया पर सलाम आता हम मुसलमान के जो 5 रुपया ॾई मस्जिद भी आबाद मदरसो भी आबाद हाने त बिल ते सही न पियो करे ना सदर साहब पर मौलाना फजल रहमान जो खबरदार जमल शीह गजगोड़ करे मैदान ते लथो जरदारी के मजबूर कई तो के मदरसा बिल ते सही करनी पवंदी जे अंग्रेजी पाकिस्तान में हलंदी तो मोहम्मद जो कुरान पाकिस्तान में हलंदो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा कायद जमीयत मौलाना फजल रहमान कायद जमीयत मौलाना फजल रहमान नारे तकबीर कायद घोट की भी अच्छी हो साईं सराज अहमद जन्ना जनरल सेक्रेटरी सही अब्दुल गफ्फार चाचर अजय साईं जलसे बा मदरसे के दुश्मनन के पैगाम ता दियो त कॉलेज वारो ताजी खिदमत जीरो मदरसन जी खिदमत हीरो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा तहफ़्फ़ुज़ दीनी मदारिस मौलाना फजल रहमान के जो मदरसा असांजे हवाले कयो असां बजट रखूं मौलाना छाजो बजट तहां जे के थुका तहां के अमेरिका पैसा दे असां के पैसा न खपन असां जा मदरसा हलंदा जो त गरीब मुसलमान पंहिंजा खर्च करे मोहम्मद जे कुरान जे इदारन के हला जोर से ये कुरान जा चौकीदार पैदा थिया तू भले ना चोटीअ जो जोर लगा मुशर्रफ खां वठी अंग्रेज खां वठी कुरान जा दुश्मन हो तमाम ऊंधा लटकी पो मोहम्मद जो कुरान क़यामत ताईं कोंजंदो राजा न था जो सुबह अब कुरान हुजे न हुजे असांजी खिदमत हाणे रमज़ान में ॾिसजां ये जो हाफिज मुसल्ले ते बीहंदा जेड़ी शाली मार पई वञे अब आता हमर तरावियों केर पढ़ाईंदो तपेदा सूबेदार एसपी साहब पढ़ाईंदो गोटकिया
खुदा जो कसम ही जो मुसल्ले ते बीहंदा रब चवंदो पढ़ण वारे खे भी माफ़ कयो बुधण वारनि खे भी माफ़ कयो जेके जो ख़त्म में आया ख़त्म जे सदके सजी जमायत खे अज अज दस्तार बंदी यार कारी साहबन के भी माफी जेके हाफिज पढ़िया उन्हनि खे माफी स्टेज वारनि खे माफी वालिदैन खे माफी पर जेके कलमे वारा गुनाहगार बदकार तो असां जड़ा अज लड़ी जलसे में आया दस्तार वारनि जे खुशी में आया रब चवंदो फरिश्तो शायद थियो जेके मुफ्ती ताहिर जे जलसे में आया मां रब सभिनी के माफ करे जन्नत जो फैसलो करे जोर से मदरसो हले या बंद थे गालायो न था पोइ इनके हलाइंदो केर अंग्रेज गैर मुस्लिम वाडिया इनके कलमे वारा हलाइंदा इन एडे इज्तिमा मा हिकड़ो मुजाहिदो थी अचे चेसे मां